नमस्ते फैमिली, जय झूलेलाल। अॼु मुंहिंजे घर में ठाहिया आहिनि लहसुन जी स्प्राउट्स, उन खां गॾु पहिरीं पहिरीं तूरीअ जी भाॼी, उन खां पोइ स्टफ्ड मिर्च, फुल्को। अचो टेस्ट कयूं, ॾिसूं कीअं आहे। ग्रेवी ॾिसो केॾी ज़बरदस्त आहे, वाह। आहा, ओहो हो, गजब, जबरदस्त। पहिरीं पहिरीं तूरीअ जी भाॼी, पहिरीं पहिरीं मसाले में, ओहो गजब। स्टफ मिर्च, फुल गरम आहे, दिल ख़ुशि थी वई, ज़बरदस्त हिकदमि, वाह। अगरि तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ वणंदा हुजनि, प्लीज़ लाइक कयो, शेयर कयो, फॉलो कयो, सब्सक्राइब कयो। मिलूं था अगले दमदार वीडियो में। तेसिताईं टाटा बाय बाय, जय झूलेलाल।